पंहिंजे प्रोग्राम हफ़्ते जे आलमी मंज़रनामे में मौजूदु आहियूं। माहिया मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब। अॼु जे प्रोग्राम में मौजूदु मिडिल ईस्ट जी जेकी सूरत हाल आहे उहा ज़ेरे बस ईंदी। यूएनओ में गज़ा जे जंगबंदीअ लाइ हिकु करारदाद पेश थियो, जंहिंमें उन करारदाद खे अक्सरियती राय सां पास कयो वियो, लेकिन अमेरिका उन करारदाद खे वीटो करे ख़तम करे छॾियो। इन वीटो करण मां छा हू वाज़ियो या ज़ाहिर करणु थिए चाहियो अमेरिका? सिंध ऐं भिटधणी रज़ा जी तरफ़ां मोहबत इस्लाम। वालेकुम अस्सलाम। यूएनओ में मिस्र, कतर ऐं साउथ अफ्रीका करारदाद आंदी गज़ा जे वार जे जंग बंदि करण जे हवाले सां। उते गज़ायर जो जेको सफ़ीर हुयो उन तारीख़ी तक़रीर कई त गज़ा में माण्हुनि जी लाइफ ऐं ज़िंदगी हिन वक़्तु ख़तमु थी चुकी आहे। हुन जो मतन उहो जनरल असेंबलीअ में उहो हुयो। इसराइल ऐं अमेरिका ताज़ो इसराइल जी टीवीअ ते जो बहस हुयो, बहस जो मतन इहो या लेसन इहो हीअ जेका गज़ा जी जंग में अमेरिका ऐं इसराइल जो गॾियल ख़र्चु आहे। फतह कयोसीं हिन खे ऐं ज़मीन असांखे मिलंदी या ज़मीन असां विकिरो करे ऐं असां उन जा ख़र्च जा पैसा खणंदा। हीअ महसूसु थिए थो, करंट मीडिया इसराइल जी तजिया अचनि था त हीअ जंग हाणे इसराइल जी न पर अमेरिका जी गॾियल जंग आहे ऐं हो हुन जी उतां जी जेका ख़ूबसूरत ज़मीन आहे, जेके खेत आहिनि, उन ते हुननि जी नज़र आहे त इहा सॼी आबादीअ खे असां जे शिफ्ट नथी थिए त असां हिननि खे ख़तमु करे ऐं हिते उहा वेस्ट बैंक में परियां समुंड अथनि, इहो इंटरनेशनल हिकिड़ो वॾो हिकिड़ो शहर ठाहींदासीं ऐं इन हिसाब सां ख़ुदि अमेरिकन सदर वॾो हिकिड़ो दुनिया जो सरमाएदार आहे ऐं हो उते अची सीड़प कंदो ऐं उहा ज़मीन $अरबें डॉलरनि में खपाए ऐं हो हुनखां जेके पैसा पोइ इसराइल बि खणंदो ऐं अमेरिका बि खणंदी। हाणे इहो आहे हुननि जो लेसन। हाणे उन लेसन में उते हिकिड़ी करारदाद आई यूएनओ में ऐं उहा अक्सरियत राय सां पास थी वई। अमेरिका हुनखे दुनिया जा तक़रीबन 6 मुल्क आहिनि, कंट्रीज़ आहिनि जंहिंखे वीटो पावर आहिनि। उन में अमेरिका खे वीटो पावर आहे ऐं हुन वीटो पावर जो इस्तेमालु करे ऐं करारदाद खे हुन ख़तमु करे छॾियो। हाणे उन जी का बि ॼणो जेका कानूनी ऐं जेका आइनी जेका हैसियत हुनखे मिले या यूएनओ में इंटरनेशनल जेको लॉ आहे उहा हुनखे अमेरिका जेको आहे ख़तमु करे छॾी। उते अल जज़ायर जे सफ़ीर तक़रीर कई, उन में हुन चयो त फ़लस्तीन ऐं गज़ा असांखे माफ़ कंदा। मके में अलाह साईं साम्हूं सजदो कयूं था, पर काफ़ी मुस्लमान हिन वक़्त बि हू वाइट हाउस खे बि सजदो कनि था। सियासी सजदो। हा, सियासी सजदो कनि था ऐं हुनजी बैत कनि था ऐं उन में मिडिल ईस्ट जा काफ़ी लॻभॻि 16 मुल्क आहिनि। उन में 7-8 उहे सियासी सजदो वाइट हाउस खे कंदा। फ़लस्तीन खे ऐं गज़ा जे माण्हुनि खे ख़ुदा जे हवाले था कनि। इहो हुनजो अल जज़ायर जे मुस्तक़िल सफ़ीर थींदा आहिनि दुनिया जे मुल्कनि जा, उन जो उते तक़रीर जो मतन। अल जज़ायर फ्रांस खां हुन जी कॉलोनी ऐं हुन बिन बला आहे हुननि जो क़ौमी अॻुवान हो जीअं हुनखे आज़ादी वठी ॾिनी ऐं अॼु ईअं महसूसु थिए थो हुन जे सफ़ीर में जेको लहजो हुयो त उहो साॻियो बिन बला जेको आहे सो
UN में तकीद थो करे ऐं हुनजी हुन ते जेका तरबियत थियल हुई सही जो हुन जा लफ़्ज़ ईअं ई पिया निकिरनि जीअं हिकिड़ो कंहिं मां बारूद निकिरे ऐं शोला निकिरनि सही ऐं उहो हुनजो तकीद जो मतन हो। इहो इब्राहिम अकार्ड इहो छा आहे? इब्राहिम अकार्ड जॾहिं ट्रंप अॻे टर्म में अमेरिकन प्रेसिडेंट हुयो ही उन वक़्तु हिकिड़ो दस्तावेज़ लिखियो वियो। हाणे जेके दस्तावेज़ हूंदा आहिनि काफ़ी सीक्रेट उहे ज़ाहिर न थींदा आहिनि। उन्हनि जा कुझु मतन अची वेंदा आहिनि इंटरनेशनल प्रेस में। उन में लॻभॻि 3 मुल्कनि सहियूं कयूं। उन में मराकश सही कई, बहरेन, UAE ऐं उन दस्तावेज़ में इसराइल जी जियो पॉलिटिकल खे तस्लीम कयो। इन दस्तावेज़ ते हुननि सही कई। हिन वक़्तु लॻभॻि इस्लामी मिडिल ईस्ट में 16 मुल्क आहिनि। उहे हिन वक़्तु इसराइल खे जा सहूलतकार आहिनि। हाणे जीअं आहे तुर्की इसराइल जो 50% तेल हितां गुज़र थींदो आहे इन रूट खां ऐं UAE मां हथियार ड्राफ्ट थींदा आहिनि। कतर में अमेरिका मिलिट्री बेस आहे। बहरेन में जंगी ॿेड़ो बीठो आहे अमेरिकन जो। साईं UAE में फ़ौजी अॾो आहे ऐं जॉर्डन में उतां जेको आहे सो हुनखे खाद खुराक सप्लाई थींदी आहे ऐं मिस्र मां बि हुनखे उतां जेको आहे सो वॾी सप्लाई हितां मिलंदी आहे। मूं जेको अॻु में ई चयो त ही घणा शऊरी तौर ऐं लाशऊरी तौर अरब कंट्रीज़ जा मुल्क हिनखे इसराइल खे ऐं अमेरिका खे इब्राहिम अकार्ड तहत हुनखे मञूं वेठा ऐं उन ते दस्तावेज़ ते हुननि पंहिंजूं सहियूं बि करे चुका आहिनि। इसराइल हुनजी पॉपुलेशन लॻभॻि 90 लख ऐं कुझु हज़ार आहे। ईरान जी पॉपुलेशन 9 करोड़ ऐं 20 लख आहे ऐं हुनजी जेका 22,000 हुनजी किलोमीटर ते ज़मीनी रेंज आहे। ईरान जी रेंज खे जेकॾहिं ज़मीनी रेंज खे मिलाए त 75 जेको आहे इसराइल हिकिड़े मुल्क में ई ठही सघंदा। मिडिल ईस्ट में जेकॾहिं इसराइल जेतिरो नंढड़ो मुल्क आहे 5 अहिड़ा सवे इसराइल ठही सघंदा। पोइ बि हिननि में उहा इत्तेहाद ॿधी ऐं उहो जेको आहे रूहानी पावर कोन्हे जो उहो जेको पुराणे दौर में हज़रत उमर हो 3 बर आज़म हुन फतह कया। हाणे उहे ई ॼण ईअं सम्झो त हिन दौर में हो मादे परस्त आहिनि, मटीरियलिस्ट आहिनि ऐं जंहिंजे करे हो हुननि ते कंट्रोल कयूं वेठो आहे ऐं ईंदड़ दौर में बि जेको आहे सो हुननि खे तकलीफ़ूं ॾींदियूं ऐं खितनि ते कब्ज़ो कयो। अमेरिकन सदर ट्रंप राति जो हिकु होटल में डिनर करणु आयो हो। उते मौजूदु एंटी वार ग्रुप जे कुझु औरतुनि ऐं ॿारनि गज़ा जे हक़ में नारा हंया। इन जेको सीन आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? सोशल मीडिया ते हिकिड़ो वीडियो वायरल थियो। राति जो टाइम हुयो, सदर ट्रंप ऐं हुन सां ख़ारजा जो मिनिस्टर रोबियो ऐं कुझु ॿिए मिनिस्टर राति जो डिनर जे लाइ हिकिड़े 5 स्टार उतां होटल ते आया। उतां जो एंटी वार ग्रुप आहे जेको गज़ा ऐं फ़लस्तीन जे जेके आहिनि सॼी दुनिया में हो जेका हुते आइनी जेके जिदोजहद आहे शहरनि में यूनिवर्सिटियुनि में उहो हुते हिकिड़ी पंहिंजी उन लाइ एक्टिव हूंदो आहे, उहो पंहिंजो कमु कंदो आहे। हाणे हुननि खे जीअं ख़बर पई त ट्रंप हिते आयल आहे ऐं हो होटल में अंदरि एंट्री थिया ऐं उते हुननि बि हुनजे आम्हूं साम्हूं ग्रुप में कुझु औरतूं ऐं नंढड़ा ॿार हुननि उते नारा हणणु शुरू कया ऐं हे पाण बीठो हुयो
मिनिस्टर हिन सां पोयां हुया। हिननि उते नारा आया त फ्री DC, माना अमेरिका खे तव्हां जेको हुन जो इदारो आहे उन खे तव्हां आज़ादु कयो। ऐं सदर ट्रम्प सां मुखातिब थींदे हुन नारा आया, तूं हिन जदीद दौर जो हिटलर आहीं, ऐं गज़ा जा ॿार बुख मरी चुका आहिनि, ऐं तव्हां हिते जेको आहे 5 स्टार होटलनि में मानी था खाओ। हाणे उन ते हुननि अहिड़े क़िस्म जा जज़्बाती थी हुननि जे ॾाढो स्लोगन हया, ऐं सिक्योरिटी हिते जेको आहे सॼी होटल में अची वई, ऐं हिननि हुन सिक्योरिटी वारनि खे इशारो ॾिनो, ऐं उते ई सिक्योरिटी वारनि हुननि जी कार्रवाई कई, औरतुनि खे हेठि ज़मीन ते लेटाइनि ऐं किन खे भितियुनि जे पासे सां मुंहुं कराए, ऐं तोणी खणी हुननि हिते अमरीकनि जेके पुलिस हुननि खे हथकड़ियूं हणे पई, ऐं हुननि जे जज़्बे खे सलाम आहे। पोइ बि हू ट्रम्प जे लाइ, इसराइल जे ख़िलाफ़ु ऐं फ़लस्तीन जे ॿारनि जे हक़ जे लाइ नारा हणी रहियूं। तोणी खणी उहो हुननि खे तशदुद करे रहिया, ऐं उहो उन जज़्बात में उहो वीडियो जेको आहे सो सोशल मीडिया ते पियो आहे, ऐं हुननि जे एंटी वार जेको आहे सो जेका मूवमेंट आहे उन्हनि जा कारकुन हुननि जे आॾो जेको आहे सो नारा हणी रहिया, ऐं उहो पंहिंजी जिदोजहद करे रहिया। इहा हुननि जी मग़रब हुजे, अमेरिका हुजे, हुननि जो जेको आहे सो काफ़ी यूनिवर्सिटियुनि में हुननि जा स्टूडेंट जेको आहे सो हुननि जी दाख़िला रेस्टिगेट करे चुका आहिनि। हाणे इहे बि त हिकिड़ा इंसानी हिकिड़ो शऊर आहे, ज़मीर आहे, जंहिंजो जाॻियल आहे, उन्हनि जा ॿार हुननि जूं औरतूं बि जिदोजहद कनि थियूं न। ऐं हिते बि असांजे कुझु अरब मुल्क त जेको आहे सो उते जेको आहे घणा हो जनी हुन में इतादी ख़ामोश आहिनि, पर असांजे मुल्कनि में बि एतिजाज थींदा आहिनि, ख़ासि करे शहरनि में, पर उहे सकारा न थींदा आहिनि। जो उहे सकारा थियनि त हितां जा जेके अमरीकन सफ़ीर आहिनि या UN जा दफ़्तर आहिनि, पुरअमन त एतिजाज करे सघे थो न। उन में हिकिड़ो वायलेंस न कबी आहे, तशदुद खे इस्तेमालु न कबो आहे। तशदुद हमेशह स्टेट कंदी आहे, साम्राज कंदो आहे, ऐं जेको मजमू हूंदो आहे उनजे वात में स्लोगन हूंदा आहिनि, ऐं हथ में बैनर हूंदा आहिनि, ऐं हो उते सॼी दुनिया में पंहिंजा जेको आहे एतिजाज रिकॉर्ड कंदा आहिनि। 2008 में अरब लीग जे इजलास में कर्नल कज़ाफ़ीअ मिडिल ईस्ट जे सूरतहाल ते हिकु तारीख़ी तक़रीर कई आहे। उन तक़रीर जे लाइ तव्हां छा चवंदा? 2008 में अरब लीग जो इजलास थियो, उन में लॻभॻि ईसाई मुल्क 57 जा जेके सरबराह, पोइ किथे बादशाह हूंदा आहिनि त बादशाह ईंदा आहिनि, किथे सदर हूंदो आहे त सदर ईंदो आहे, किथे वज़ीर आज़म हूंदो आहे, उते हूंदो आहे। इराक वार शुरू थी चुकी, अमेरिका हुन सां कई। उते कर्नल कज़ाफ़ीअ जेका तारीख़ी तक़रीर कई, हुन तक़रीर जो जेको मतन हुयो, अमेरिका जेके चार्जिस हुया इराक ते त ही न्यूक्लियर हिन खे जेको आहे हथियार आहिनि ऐं बम आहे, छा इराक खे फतह करण खां पोइ बि हुनखे हथायो इराक में न्यूक्लियर बम या न्यूक्लियर हथियार, या हुन इहे चयो त ही अलक़ाइदा जा जेके आहिनि जो हिते घुर्बल असांखे दहशतगर्द आहे, छा उन्हनि उसामा मिलियो, अल ज़वारी मिलियो, ॿियो को हुनखे हिते इराक में मिलियो। यादि रखो इहो मिडिल ईस्ट अॼु जो सदाम जो वारो आहे, उन खे सदाम अमेरिकन जो दोस्त हुयो, ऐं हिन उन जे चुच ते ईरान सां जंग कई, जंहिंमें ईरान जा 10 लख उन में वार में हुन जा नौजवान शहीद थी चुका। जॾहिं हुन पंहिंजे दोस्त खे ई न बख़्शियो, ऐं मां तव्हांखे ईंदड़ वक़्त में तव्हांखे लेसन थो ॾियां त ईंदड़ वक़्तु ही मिडिल ईस्ट इहे ॾुखिया ॾींहं ऐं असां ते बि ईंदा। 2011 में रिजीम चेंज कराए
ऐं उते कर्नल कज़ाफ़ीअ खे बि हुन शहीद करायो। जेके हुन जा लफ़्ज़ हुआ उहे छो त अॼु उहे मुकमल तौरु हिकिड़ो सच साबित थिया। उहो मिडल ईस्ट जूं 6 रियासतुनि खे बि उहो हिन वक़्तु तकलीफ़ ॾेई चुको आहे। असां सिधियूं ऐं अण सिधियूं हुननि जे सरसब्ज़ ख़ूबसूरत शहरनि खे ऐं खेतनि खे ऐं हुननि जे जेको आहे सो इंटरनेशनल जेके शहर जा हिकिड़ो ॾेख ॾींदा उनखे उन खंडरात में चेंज करे छॾियो ऐं उन जे लाइ हू उनखे चइबो तव्हां थोरो इन ते सोचियो ऐं उनखे उतां जे उन दौर जा जेको आहे सो जेके किंग वेठा या वज़ीर आज़म वेठा या सदर वेठा उन्हनि उनखे अहमियत न ॾिनी ऐं उहो अॼु जेको आहे सो सच उहो साबित थींदो थो वञे। हाणे ही ताज़ो हिननि हिन ते क़तर ते हिकिड़ा 10 मिज़ाइल फायर कया ऐं हुननि जा काफ़ी माण्हू बि शहीद थिया। हाणे क़तर हुनजो ईअं सम्झो त खणी इताद आहे। हाणे उन जो 5 6 ॾींहं थियो अरब लीग जो इजलास थियो। हाणे उन में पेपर वर्क थियो, कागज़ी कार्रवाई थियूं, करारदातूं पास थियूं, पर इहा 1973 में इसराइल मिस्र सां जंग कई। जमाल नासिर उते जो कॉम्परस अॻवान हूंदो उहो हुनजो प्रेसिडेंट उन हुन सां फाइट कई। उन मिस्र जा जेके रिज़ल्ट ई उनखे इसराइल पंहिंजे कब्ज़े में आहे। इमीडिएटली उन वक़्तु सऊदीअ में किंग शाह फैसल ऐं ईरान जो प्रेसिडेंट रज़ा शाह पहलवी ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इमीडिएटली मीटिंग करे ऐं न इजलास उन्हनि कोठायो न प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन्हनि फ़ैसिलो कयो त मिडल ईस्ट जो ऐं अमेरिका जो असां आयल बंदि कयूं ऐं उन ते अमल जल्दी शुरू थी वियो ऐं अमेरिका में उन वक़्तु अख़बारूं या उतां जा रिसाला या यूरोप में त उहो बगी घोड़नि ते जेको आहे उतां जा माण्हू घुमनि पिया ऐं अमेरिकन मजबूर थी करे इसराइल ते प्रेशर ॾिनो। उहो रिज़ल्ट जेको कब्ज़े में हो उहो उन वक़्तु इसराइल हुनखे इमीडिएटली वापसि करे छॾियो मिस्र खे। दुनिया में जेकॾहिं चाहतूं हूंदियूं ऐं लीडर हूंदा आहिनि त अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला क़ौमुनि जे लाइ अची बि वेंदा आहिनि। मूंखे यादि आहे त जमाल नासिर इन ते हुन कब्ज़ो कयो त हुन रिज़ाइन ॾिनी, टेलीविज़न ते ख़िताब कई। 40 लख माण्हू मिस्र में निकिरी आया, उन नारा आया त असांखे मिस्र जी धरती न खपे ऐं नासिर खपे। हाणे इहो आहे लीडर जो हिकिड़ो सहर। हिन वक़्तु अरबनि जो खून मिडल ईस्ट में वहे थो ऐं हुननि जा हज़ारे माण्हू कोन था निकिरनि। सुइज़ कैनाल हितां क्रॉस थींदो जंहिं ते कब्ज़ो हुयो बर्तानिया जो ऐं फ्रांस जो। टैक्स हितां जहाज़ गुज़र थींदा तेल जा ऐं सामान जा, उन दौर जा $6 अरब उहो टैक्स खणंदा ऐं हिन हुननि सां वार कई ऐं उहो जेको आहे उहो सुइज़ कैनाल पंहिंजे क़ौमी मिल्कियत में वधायूं त हे असांजो मिस्र जो क़ौमी असासो आहे जंहिंमें जेको आहे सो वरी हिन सां ॿिन्हिनि मुल्कनि जंग कई। उन वक़्तु रूस जो प्रेसिडेंट हो बिज़नेस उन चयो जेकॾहिं तव्हां अञा नासिर खे तंग कयो त मां बि पंहिंजी रेड आर्मी मिस्र में लाइ जंहिंजे करे हो जेको आहे बर्तानिया ऐं फ्रांस उन्हनि विथड्रॉ करे ऐं उहो नासिर उहो पंहिंजे फ़ैसिले ते अमल कराए ऐं सुइज़ कैनाल तॾहिं त क़ौमूं हुननि जे लाइ इहे नारा पियूं हुननि त असांखे मिस्र जी नासिर खपे। जॾहिं इहा मूवमेंट कई त उनखे शाह फैसल खे हुनखे भाटे सां अमेरिकन सियाह तरबियत करे ऐं भाटे खां हुनखे शहीद करायो। ज़ुल्फ़िकार भुट्टे खे हिते उन्हनि फांसीअ जे क़ियास ते टंगियो।
ऐं रिजिम चेंज करे हुननि वाज़ इन में रज़ा शाह पहलवी बि हुन फ़ैसिले में हुयो, उहो बि चेंज थी वियो। ऐं पर तारीख़ में इहे टई शख़्सियतूं पंहिंजूं उन फ़ैसिले तहत हो ज़िंदा आहिनि। कि तव्हां तारीख़ी कड़वियूं हक़ीक़तूं सियासी पेश कयूं, मुख़्तलिफ़ जंगियूं, जाखोड़ियूं, दोस्त ममालिक सां दोस्ती जो भाकुर पाए वरी उन्हनि ते हमला ऐं उन्हनि खे तंग करणु, उन्हनि जे लाइ बंदि गलियारो माहौल पैदा करणु। लेकिन सभिनी शयुनि खे साम्हूं रखी करे असां जेकॾहिं चऊं हिकिड़े मुहावरे तौर ते त इसराइल जेको आहे उहो मिडल ईस्ट जो हिकु मगरमच्छ आहे। त इन मुहावरे सां तव्हां केतिरो सहमत आहियो? हेनरी किसिंजर जो किताबु आहे उन में लिखे थो त अमेरिका जी दोस्ती बि सुठी न आहे ऐं दुश्मनी बि सुठी न आहे। हाणे ताज़ो हिन कतर ते हमिलो कयो। कतर अमेरिका जो मिडिल ईस्ट में मिलिट्री बेस आहे। डेगा गरेशा में अॻु में हूंदो उहो ख़तमु करे ऐं हुनजो उते मिलिट्री बेस आहे। उते हज़ारे आर्मी हुनजी उते रहंदी आहे ऐं सिक्योरिटी जेका आहे उहा बि अमेरिका हुनजी लिखी ॾिनी। बहरहाल उहा उतां जे किंग ऐं अमेरिका जे विच ते हिकिड़ो साइन थी। हाणे उहे जेके पेपर साइन थींदा आहिनि उहे ॿाहिरि पब्लिक ते न ईंदा आहिनि ऐं उहे हुनजो ईअं सम्झो त सिक्योरिटीअ जो हुन अमेरिका ने ज़िम्मो कयो। हू हुन खां अॻु में इजाज़त वठे थो ऐं हो हुनखे अमेरिका इजाज़त ॾिए थो ऐं उहो उतां जूं पंहिंजूं हुन जूं अमेरिका में अख़बारूं हुनखे लिखनि थियूं ऐं हिन ते हमिलो थो करे। कतर हिन वक़्तु हिकिड़ो जदीद हुनजो हिकिड़ो मुल्क आहे। हिन वक़्तु हुनखे लॻभॻि 36 फ्रांस जा राफेल जहाज़ जेके हिंदुस्तान हिन में पाकिस्तान जंग में हुन इस्तेमालु कया ऐं 20,000 हुनखे लॻभॻि हिकिड़ी रेगुलर आर्मी आहे। उहा बि पेशेवराना आर्मी कोन्हे, ईअं जेको आहे लॻभॻि हुनखे 20,000 आर्मी आहे। पुराणे दौर में मेकावली जो किताबु आहे प्रिंस, जेको भुटो साहिबु पंहिंजे तक़रीबन हुन जे विहांउ हेठों उहो किताबु पढ़ंदो। उन में हुन जो जेको किताब जो टाइटल आहे त स्टेट खे कीअं हलाइजे, या जंगियूं थियनि त उनखे स्टेट में उनखे कीअं हुनखे बचाए ऐं उन में हुन जा गुर लिखियल आहिनि। हाणे उन में उहो मेकावली पंहिंजे प्रिंस किताब में लिखे थो त हथियार उहे तव्हां पंहिंजे कंट्रोल में रखो, जॾहिं तव्हां उहे ॿियनि जे हवाले कंदो सिक्योरिटी त उहो तव्हां पंहिंजो जेको आहे तव्हां वॾे में वॾो नुक़सानु करे सघो था। हाणे हिननि जा बेपनाह ॿिए बि हथियार आहिनि कतर में, पर उहो डेकोरेशन जी शोपीस वांगुरु उहे पिया आहिनि ऐं काफ़ी हुननि जा पायलट बि ट्रेंड कोन्हनि जो हुनखे ऑपरेट करे सघनि ऐं हुननि खे हलाइनि। हाणे ही जेको हमिलो आहे इहो मिडल ईस्ट जे नंढड़नि मुल्कनि खे बि जेको आहे सो हिकु लेसन आहे। सऊदीअ खे, UAE खे, बहरेन खे, मराकश खे, जॉर्डन खे तोणी खणी हो हुन जा इताद आहिनि। ख़ुदि यूक्रेन खे बि इन जो लेसन आहे त हुनखे ई साथ कोन ॾिनो कतर खे त हे असांखे अधु यूक्रेन ते कब्ज़ो करे चुको आहे, पर अमेरिका ऐं नेटो हुनखे पहिरियों ज़िम्मो खयो हुअनि त असां तुंहिंजो हिन जंग में जेको आहे पंहिंजी आर्मी लाहींदासीं। हिन वक़्तु हुननि जी आर्मी यूक्रेन में नथी कोन्हे, बाक़ी पैसनि ऐं हथियारनि जो जेको आहे सो हुनखे सपोर्ट
कनि था ऐं हुनखे मोरो करे ऐं हुन वार खे इस्तेमालु कनि था ऐं हुन खां उतां जा मिनरल्स आहिनि जंहिंमें कोबाल्ट ऐं उहा उते आहे ऐं उहा हुन खां ऐं ख़ूबसूरत ज़मीनूं आहिनि उहे हुन खां लिखाए वरितो अथई पेपर ते साइन करे अथई जॾहिं हे कमज़ोर थींदो त हो अचे इन ते यूक्रेन ते कब्ज़ो कंदो। अहिड़े नमूने सां हिते साउथ सीअ में फिलिपाइन खे बि सोचणु घुरिजे, जापान खे बि सोचणु घुरिजे जिन हुनखे चीन जे हिसाब सां हिकिड़ा हवाई जहाज़ उते हुन जे समुंड ते बीहारिया आहिनि ऐं उहे बि पंहिंजो इन कतर जे वार में पंहिंजो सबक़ु सिखनि ऐं पंहिंजे हिसाब सां पॉलिसियूं चेंज कनि ऐं थोरा उहो तब्दील थियनि। ही दुनिया खे किथे बि कंहिंखे बि न बख़्शंदो। ही जीअं ॿी आलमगीर वार खां पोइ अमेरिका बरतानिया जो सिज लही चुको त अमेरिका 90 मुल्कनि खे जी जेको आहे रिजीम चेंज करे चुको आहे ऐं सभई मुल्कनि खे जेको आहे उहो फतह करे छॾियो आहे ऐं हो पंहिंजे उनखे जदीद बेटकत ते उहो पंहिंजे मुल्कनि खे उन बुनियाद ते हलाईंदो आहे। माना निज़ाम उते जदीद बेटकत जी जेका नंढी वस पई आहे त निज़ाम उते अमेरिकन हलंदो। बज़ार हो ईअं आज़ादु हूंदा आहिनि पर उन ते जेको आहे हुन जूं सरमाएदार हुन जूं मल्टीनेशनल कंपनियूं हुन जूं फ़ौजियूं हुन जूं सियाह उन ते सॼो दुनिया जे अक्सर मुल्कनि ते उहो अमेरिका जा हिन वक़्तु लॻभॻि सॼी दुनिया में 800 मिलिट्री बेस अथसि जंहिं ते उहो सॼी दुनिया खे पंहिंजे कब्ज़े में करे चुको आहे। ऐं ही बि जेको आहे सो असांजा इस्लामी मुल्क ख़ुदा पावनि खे साञा अचे भला हिकिड़ो 15 करोड़ हिकिड़ो रूस आहे इहो अमेरिका सां यूक्रेन सां तव्हांजे नेटो जा हिकिड़ा लॻभॻि 25-30 मुल्क आहिनि उन्हनि सां जंग करे थो अखियूं ॾेई मिलाए थो ऐं उन जी शिकस्त खे हुन तस्लीम न कयो आहे ऐं इहो पंहिंजो मर्कज़ स्टडी कनि कर्नल कज़ाफ़ीअ जी, शाह फैसल जी, ज़ुल्फ़िकार भुट्टो जी, साईं रज़ा शाह पहलवीअ जी उहे माज़ीअ में इसराईल सां कीअं हुननि फाइट कयो कीअं जिदोजहद कयो ऐं उन्हनि जे जेको आहे पंहिंजे जिदोजहद जो सिंबाल बणाइनि तॾहिं हिननि जी मिडिल ईस्ट में जिन छुटी।